मुसलसल जेके इहे दहशतगर्दनि जूं कार्रवायूं हलनि पियूं, असां उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं पिया। छो जो इहे असांजा इदारा रेंजर्स जेके शहीद थी विया आहिनि, अलाह से उन्हनि खे जन्नत में जायूं ॾींदो, उहे हिन मुल्क जे लाइ, हिननि माण्हुनि जे लाइ, हिन वतन जे लाइ हर टाइम ते जदोजहद में लॻा पिया आहिनि ऐं मुहाफ़िज़ लॻा पिया आहिनि। त असीं अहिड़नि दहशतगर्दनि खे सरेआम फाहिशा गोली लॻाई वञे, पूरे पाकिस्तान मां इहो नासूर ख़तमु कयो वञे। ख़ासि करे सिंध मां जेको इहो नासूर आहे दहशतगर्दनि जो, उहो ख़तमु कयो वञे। ऐं असीं उन्हनि जे दहशतगर्द खे जेका सिंध रेंजर्स जेका मुकमल ऐं सिंध पुलिस कार्रवाई करे अहिड़नि दहशतगर्दनि खे जेको जहन्नम में दाख़िल कयो, त असीं उन ते ख़राज तहसीन पेश कयूं था पाक रेंजर्स जे पाक जवाननि खे ऐं सिंध पुलिस के जिन जिन इदारनि उन्हनि में हिसो वरितो। असीं सम्झूं था त हीउ रेंजर्स न पर असांजी सॼी सिंध ते हमिलो आहे ऐं अहिड़े हमले जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं असीं सलाम पेश था कयूं रेंजर्स खे, जंहिं फौरी तौर ते जेको कार्रवाई करे 5 जेके दहशतगर्द आहिनि जिन खे जहन्नम नसीब कयो। असीं सम्झूं था त इहा हिकिड़ी वॾी पज़ीराई थी आहे रेंजर्स जी, कारकर्दगी आहे। असीं आला अख़्तियारनि खां घुर कंदासीं त उन्हनि खे जेके रेंजर जा शहीद थिया आहिनि उन्हनि खे माली सहायता ॾिनी वञे ऐं अहिड़ा न थियणु घुरिजनि इदारनि जे अंदरि। इदारा हिकिड़ा ही मुल्क जा इदारा आहिनि, ही सिंध जा इदारा आहिनि, हिननि जो हिकिड़ो एतिराम हुजणु लाज़िम आहे। ऐं असां त ईअं सम्झंदासीं त हीअ असांजा मोर्चा आहिनि जेके असां अॼु जेको असांजो आम सिंधी माण्हू या जेके शहर जे अंदरि जेको माण्हू घुमे फिरे थो, रोज़गार करे थो, वापारु करे थो, इहो इन सिक्योरिटीअ तहत करे थो। पुलिस आहे, रेंजर्स आहे या आर्मी जेका असांजे बॉर्डरनि ते कमु असांजो तहफ़ुज़ जे लाइ बीठी आहे, सो इहो न थियणु घुरिजे। सिंध यूनाइटेड पार्टी तालका गंबड़ इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थी करे ऐं असीं घुर कंदासीं त इन जे पुठियां जिन हथ आहिनि उन्हनि खे कैफ़े किरदार ते पहुचायो वञे। असां इन दहशतगर्द हमले जी पुरज़ोर मज़म्मत था कयूं जेको पाकिस्तान रेंजर्स ते थियो आहे। असां रेंजर्स जे जवाननि खे बि सलाम पेश कयूं था जिन 5 ई दहशतगर्दनि खे जहन्नम वासिल करे छॾियो ऐं इहो अॻिते हली ॿियनि दहशतगर्दनि खे बि उन्हनि पैगाम ॾिनो आहे त आईंदह रेंजर्स ते कोई बि हमिलो कंदो त उन्हनि खे बि इन ई तरीक़े सां जहन्नम हासिल कयो वेंदो। असांजा पाकिस्तान जा ऐं ख़ासि करे सिंध जा बि जेके रेंजर्स जा जवान आहिनि, इहे चौकस आहिनि। 24 कलाक हू पंहिंजे उन्हनि जेको टारगेट जे लाइ उन हर मुमकिन कोशिशि कंदा आहिनि। उन्हनि जो जेको कहिड़ा बि दहशतगर्द आहिनि जेके अफ़गानी आहिनि, ख़ासि करे राह जा जेके एजेंट अचनि था उन इंडिया में जेके राह जा एजेंट आहिनि, उन खां सवाइ ॿिया बि जेके एजेंट मुख़्तलिफ़ मुल्कनि जा अचनि था, उन्हनि खे जेको आहे हीउ ॾंडो ॾेई वेठा आहिनि ऐं असां इन्हनि रेंजर्स जे जवाननि खे सलाम पेश कयूं था। सभ खां पहिरियों त कराची में जेको दहशतगर्दी जो वाक़ियो थियो आहे, असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं दहशतगर्दनि लिकी हिकिड़ो बुज़दिलाणो हमलो कयो जेके रेंजर्स जे जवाननि, उन्हनि सभिनी दहशतगर्दनि खे जहन्नम हासिल कयो ऐं रेंजर जे जवाननि खे असां सलाम पेश कयूं था। इहा हिननि जवाननि जी क़ुर्बानी जो नतीजो आहे जो अॼु असां आवाम सुख जो साह खणूं था ऐं हिन जवाननि जी क़ुर्बानी ऐं हिननि जी बहादुरी ऐं दिलेरी जो नतीजो आहे त कंहिं दहशतगर्द जी ज़रूरत नथी थिए त उहो कंहिं आवाम ॾे मेरी हक़ खणे। पाकिस्तान ज़िंदाबाद। कल्ह जेको कराची गुलशन इक़बाल में रेंजर्स ते हमिलो थियो आहे, इन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं इन में जेके बि शहीद अहलकार आहिनि, जंहिं बि सूबे सां ताल्लुक़ु रखूं था, असां उन्हनि सां हमदर्दी जो इज़हार कयूं था। असां सम्झूं था त सिंध खे हिन वक़्तु मौजूदा वक़्त में बदअमनी फैलाए करे टारगेट कयो पियो वञे ऐं उनखे बि हिकिड़ी साज़िश सम्झां थो। सभिनि खां पहिरीं त मां कराची में राति जेको रेंजर्स जे मथां जेको हमिलो थियो आहे, मां शदीद लफ़्ज़नि में हुनजी मज़म्मत कयां थो ऐं जेके शहीद थिया आहिनि रेंजर्स अहलकार, हुननि खे ख़राज अक़ीदत पेश कयां थो ऐं संदसि घर वारनि सां दिली तौर ते ताज़ियत थो कयां त हिन मुहर्रम जे महीने में ख़ुदा ताला पंजतन पाक जे सदके असांजी फ़ौज खे महफ़ूज़ रखे, असांजे रेंजर्स खे महफ़ूज़ रखे ऐं पाकिस्तान खे महफ़ूज़ रखे। इहो जेको कल्ह दुश्मनान जेका हमिलो कयो आहे रेंजर हेडक्वाटर ते, असां इहे भरपूर मज़म्मत था कयूं। असांजी फ़ौज, असांजो पाकिस्तान ज़िंदाबाद आहे
असां इन नंढी हरकतुनि सां ॾिसण जी असां में आहे ई कोन असां ॾिजूं। इहा भारत जा मज़मूम मक़ासिद आहिनि ऐं हुन जा पेड पैसा वरितल माण्हू आहिनि जेका ई किनियूं हरकतातूं कनि ऐं असां इन सां असांखे का बि को ज़रो बराबरि डपु कोन्हे। पाकिस्तान जिंदाबाद है। ये देंगे, नाम मेरा कामरान है, सैयद कामर अली, और मैसेज हम यही देंगे, ये हम शदीद मज़म्मत करते हैं इसकी। पाक फ़ौज रेंजर्स ये हमारे हिफाजत के लिए खड़ी है सरहदों पे, शहरों में, गलियों में। उनकी वजह से हम लोग कारोबार कर रहे हैं, बिज़नेस कर रहे हैं, हमारे जवान शहीद हो रहे हैं। उनकी शहादत की वजह से आज हम जो है ना पाकिस्तान में कायम दायम है, और इंशाल्लाह हमेशा पाकिस्तान कायम नाम रहेगा। पाक फ़ौज हमारे कल भी हमारे साथ थी और आज भी हमारे साथ है। इनको लगता है कि हम सिंध के लोगों को डराने की, धमकाने की कोशिश करेंगे, लेकिन आप याद रखें हम डरने वालों में से नहीं हैं। हम पाक फ़ौज के साथ कल भी खड़े हैं, आज भी खड़े हैं, शाना बशाना साथ खड़े पाक फ़ौज के साथ।